अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे को लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 54 25/6/1983 ईस्वी। थदड़ी हवा पई लॻे, सुबुह जो पहर आहे। अंगण में खट ऐं टेबल कुर्सी विझायो वेठो आहियां। रेडियो वॼे पियो। साॻे वक़्तु कराचीअ जी सिंधी सर्विस, लाहौर जी उर्दू सर्विस पियो ॿुधां। कॾहिं हू कॾहिं ही। तबियत बहितर आहे। मुंहिंजी सिहत वारो माण्हू क़ैद में महीने में के 5-7 ॾींहं मस ठीकु थो रहे। अक्सर ॾींहं काफ़ी अज़ियत बल्कि क़िस्म मुख़्तलिफ़ ऐं मुतज़ाद अज़ियतुनि में गुज़रंदा आहिनि, पर मूं उन्हनि खे रिकॉर्ड करणु ज़रूरी न सम्झो आहे, बल्कि उन्हनि जो ज़िक्र बि न कयो अथमि। मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि खे खणिबो त तीली बि थंब बणिजी वेंदी, ऐं जे हली चली करे वठिबो त मिड़ई ख़ैरु थी वेंदो। क़ैद ऐं बंद जे सहूबतुनि जे मौज़ूअ ते एतिरियूं वधाउ वारियूं कूड़ियूं ऐं वाहियात ॻाल्हियूं माण्हुनि लिखियूं ऐं चयूं आहिनि जो मूंखे उन जो ज़िक्र बि कीन वणंदो आहे। अक्सर ॾिठो अथमि त जेके सभ खां घणो अज़ाब में हूंदा आहिनि से कुछंदा पुछंदा ई कोन आहिनि। न को वरी ॿियो अशराफ़ उन्हनि जी ॻाल्हि कंदो आहे। बाक़ी जेके पेशावर बेसबब वावेला ई आहिनि से पिण जा पहलवान थियो अख़बारुनि में ऐं स्टेजुनि ते पंहिंजी क़ैद बंद जे सहूबतुनि जो ढंढोरो पिटींदा रहंदा आहिनि। ॿई ॻाल्हियूं आहिनि, सख़्तु ज़ुल्म ऐं ज़बरदस्त सहपूं बि आहिनि, ऐं मामूली या विच थरियूं ॻाल्हियूं ऐं अजाई नुमाइश घोड़ा बि आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त अजाई घोड़ा माण्हुनि खे अजायो ड्रेजारे थी। उहा इंतिहाई ख़ुदपरस्त क़ौम दुश्मन ऐं अवाम दुश्मन हरकत आहे। ॿिए पासे जेके वाक़ई ग़ैर मामूली तरह अज़ाब में आहिनि ऐं मुड़सीअ सां उनखे मुंहुं ॾियनि था, तन खे सलाम करणु खपे ऐं उन्हनि जे तकलीफ़ जो ज़ोर शोर सां ज़िक्र थियणु खपे, पर उते बि वधाउ ऐं अवाम खे अजायो गुमराह करण खां पासो कजे। मतिलबु त अवाम खे कूड़ियूं या वधाउ वारियूं ॻाल्हियूं ॿुधाए पाण खे हीरो करणु, या जेतिरो हीरो वाक़ई हुजे उनखां वधीक हीरो बणिजण जूं आदतूं बुरियूं आदतूं आहिनि। उन करे मूं पाण बाबति अक्सर सुठियूं ऐं वणंदड़ ॻाल्हियूं नोट कयूं आहिनि, ऐं इन ड्रेजारींदड़ ऐं माण्हुनि जे नज़र में क्यास ऐं हमदर्दी पैदा कंदड़ ॻाल्हियूं। क़ैद अहिड़ी जॻह आहे जिते अचण जो ख़तरो हर बाज़मीर ऐं बाअमल वतन जे नमक हलाल माण्हूअ खे आहे। उन करे पंहिंजी मोतबरीअ ख़ातिर माण्हुनि खे ज़हनी तरह क़ैद खां भव न ॾियारजनि, पर उनखे ज़िंदगीअ जे आज़माइश मां हिकिड़ी आम आज़माइश जी जॻह करे पेश कजे। दहलियुनि लखनवियुनि ऐं संदन पोइ लॻनि वांगुरु उनखे हर हालत में रुगो कोस घर करे न ॾेखारिजे। जिन हालतुनि में उहो कोस घर आहे उन्हनि में बि माण्हू मंझंदि मुड़सीअ सां हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं उन जी समूरी दहशत खे ख़ाके में मिलायो वेठा आहिनि। आम शरीफ़ ऐं वतन जो नमक हलाल हिमत वारो माण्हू जेल जी समूरियुनि सख़्तियुनि ऐं आज़माइशुनि विचां सुरख़ुरू थी पार पइजी सघे थो। उन में का बि अहिड़ी अरबी फ़ारसी कान्हे। सुठा माण्हू उन मां अॻे खां घणा बहितर मज़बूत ऐं पेना माण्हू थी निकिरी सघनि था। मतिलबु त क़ैद मुड़ुस माण्हूअ जे लाइ ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। सिंधी माण्हुनि मर्दनि तोड़े औरतुनि खे हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में जेल भरे उन्हनि खे हैबतनाक ख़ौफ़ घरनि मां फेराए मुसाफ़िरनि जूं सराहियूं बणाए छॾणु खपनि। जीअं घणा माण्हू तीअं वहशानियत ते वधीक दबाव, तीअं उहा वधीक कमज़ोर थींदी वेंदी। उहे कांग्रेसी ऐं इनकलाबी हुआ जिन हज़ारनि जे तादाद में जेल भरे जेलनि जी अॻूणी नाक़ाबिले तसवुर वहशाने निज़ाम खे छेयूं करे रखियो ऐं फिरौननि जा कंध भञी रखिया। उन्हनि जे तारीख़ुनि ऐं क़ुर्बानियुनि करे अॼोका जेल अॻूणनि जेलनि जे भाणे ॼण कुझु बि कोन्हनि। वधीक दबाव पवंदो त अञा बि हालतूं बहितर थींदियूं वेंदियूं। जे जेल जो भउ वियो त पोइ हुक्मरान तबक़नि जी टेड़ी बि उहा कान रहंदी, छो त टॾनि ई पंहिंजे थाणनि ऐं जेलनि ते था। उन्हनि जो ख़ौफ़ लथो त बाक़ी वठनि छा रहियो। बहरहाल अॻिते हालतूं वधीक सख़्तु ईंदियूं ऐं हालतुनि में वॾा फेरा ईंदा ऐं सोभूं बि अॻे खां वधीक हासिलु थींदियूं। पाकिस्तान जहिड़े मुल्क जे हालतुनि में ऐं ख़ासि करे असां सिंधी माण्हुनि जे हालतुनि में मुख्य ऐं क़ाबिल ज़िक्र ॻाल्हि उहा नाहे त क़ैद बंद ऐं जबर में ॾाढा आहे। क़ाबिल ज़िक्र ॻाल्हि उहा आहे त असांजा के माण्हू मुड़सीअ सां उन्हनि जो मुक़ाबिलो करे उन्हनि खे हीणो करे रहिया आहिनि ऐं ॿिया बि करे सघनि था ऐं ज़रूरु कंदा। टियों ॾींहुं हारो आयो हो। अंब खीर जो डॿो ॿियो गच सामान वठी आयो। परवेज़ कपिड़ा सिबाए आयो हो।
शरबत जा शीशा बि मिली विया, मतिलबु त बहारियूं थी वियूं। हाणे मसइलो रुॻो उहो वञी रहियो आहे त उन्हनि खे यादि करे पीए केरु। ॾिसिजे थो त 14 अगस्त ते कुझु करण जूं तयारियूं पिया माण्हू कनि। वॾेरा हज़रात दस्तूरी ड्रामे में मशगूल आहिनि, यानी थी सघे त नाले मातर फत फत बि न कजे, पर जे करणी पवे त उन जे परदे हेठि ॿियो कुझु बि न कजे, ॻाल्हि खे उटलो तार पेडो कजे ऐं अहिड़ीअ रीति तहरीक खे नाकाम करे हाकमनि वटि जन सां ॻुझूं जीअ जूं जड़ूं आहिनि सुरखरू थिजे। बेगम साहिबा खे चइजे त अवाम कुझु नथा कनि। भुट्टे साहिबु अजायो उन्हनि जे आसिरे ते लॻी पाण खे हलाक कयो। तव्हां बि अवाम जो आसिरो लाहे हेठां ई वठो। जीअं अमरीका बहादुर ऐं संदसि छाड़ था चवनि तीअं करे मुल्क ऐं अवाम खे विकिणी पाण इज़त ऐं सुरखरोई हासिलु करियो ऐं असांखे बि अॻूणा ऐश करायो। बहरहाल उन्हनि साज़िशुनि मां पसे पेश खेनि वरंदो सरंदो कोन, पाण वधीक उघाड़ा ऐं कमज़ोर थींदा। अवाम जी संदनि ख़िलाफ़ु नफ़रत वधीक गहरी ऐं मज़बूत थींदी। अवाम पाण ते वधीक भाड़णु सिखंदा। कलोकी अख़बार में लाहौर हाई कोर्ट बार जे सदर अफ़ज़ल हैदर ऐं संदसि ॿियनि उहिदेदारनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस जी रिपोर्ट शाया थी। हाई कोर्ट बार मुल्क जे समूरनि लीडरनि खे बार में अची मुल्की मामलनि ते वीचार ऐं सलाह मसलहत जी दावत ॾिनी आहे। जिन खे दावत ॾियणी कई अथनि तन में नसरुल्ला खान, असगर खान, बेनज़ीर, मियां तुफ़ैल, मौलाना फज़लुर रहमान, गौस बख्श बिज़नजो, सीआर असलम, महमूद अचकज़ई ऐं ॿियनि सां गॾु हिन फ़क़ीर जो नालो बि ॾिनो अथनि। हिन फ़क़ीर लिखंदड़ रसूल बख्श पली जो चयो अथनि त उन्हनि मां जेके नज़रबंद आहिनि तन खे या त बिल्कुलु आज़ादु कयो वञे या खेनि गरजाणीअ में शरीक थियण जो मौक़ो ॾिनो वञे। 26/6/1983 ईस्वी, पूरा 2 साल अॻु हिन तारीख़ यानी 26 जून 1981 ईस्वीअ ते हैदराबाद सेंट्रल जेल मां निकिरी हिन जेल में आयो हुउसि। हिन अहाते ऐं हिन कमरे में रहंदे 2 साल पूरा कया अथमि, सवाइ कंहिं चार्ज शीट या केस या अदालती फ़ैसिले जे। बस 3 महीने हिकिड़ो साइक्लो स्टाइल कागज़ जो टुकुर ॾियारे मोकिलींदा आहिनि जंहिंमें लिखियलु हूंदो आहे फलाणो पुटु फलाणे जो रहंदड़ फलाणे हंध जो पाकिस्तान जे सलामतीअ लाइ ऐं अमन अमान रखण लाइ मार्शल खे सही नमूने हलाइण लाइ ख़तरनाक आहे, उन करे खेसि नज़रबंद रखिजे थो। अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। इहो थियो मोमिननि जो अवाम लाइ इस्लामी इंसाफ़। फ़बी अलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ तव्हां पंहिंजे रब जी कहिड़ियुनि नेमतुनि खां इनकार कंदव। शाम लिबिया ऐं फ़लस्तीनी पाण में विढ़ी पिया आहिनि। सबब त अलाए कहिड़ा आहिनि। अफ़गानिस्तान जे ॻाल्हियुनि जो पोयूं दौर पूरो थियो आहे। नतीजो उमीदुनि जहिड़ो थो लॻे। शायदि हिन साल ताईं ॻाल्हि जो उकलाउ थी वञे। ख़ुदा करे मज़लूम अफ़गान अवाम आदमखोरनि खां बची वञे। बाक़ी ही बलाऊं वांदियूं थी लॻंदियूं हिन मुल्क जे अवाम जे पोयां। सो अलाह पलींदुनि ऐं अवाम पलींदुनि। असांजा मज़लूम इनकलाबी भाइर ख़ुशि त असीं बि ख़ुशि। असांजो सियासी दीन अॻे ई उहो आहे त आउं जे ॾुखियो तोड़े सुखियो तूं शाल हुजी महबूब ख़ुशि। सांगी गर्मियूं वधी वियूं आहिनि, मींहं बि कोन थो पवे। अंदरि सख़्तु गर्मीअ खां ॿाहिरि सुम्हिजे थो, पर पखे बिना मच्छर ऐं गर्मी सुम्हणु नथा ॾियनि। मच्छरदानीअ में पाण मच्छरनि खे वधीक सुहिणो मौक़ो मिलियो वञे। मूंखे खाइण जो निंड में टंगूं हेॾां होॾां कबियूं त मच्छरदानीअ में घिड़ी ईंदा। सुबुह जो ॾिसबो त चुरण खां दर रत पी पी अहिड़ा सुॼियो पवनि जो चओ त हिकीअ खां था फाटनि। अखियूं कुझु बहितर आहिनि, उन करे कुझु लिखी पढ़ी सघिजे थो, पर तमामु महदूद। सुबुह जो उर्दू सर्विस तां बहादुर शाह ज़फ़र जो हिकिड़ो वणंदड़ गज़ल ॿुधुमि यासमीन जी आवाज़ में। धुन लाजवाब हुई। अॻी ख़मीस ते हिंदी फिल्म ॾिठीसीं जंहिंमें दिलीप कुमार हो। चाढ़ो कोन हो, का सुठी फिल्म ॾिठे ॾींहं थी विया आहिनि। हिंदुस्तान जी अदबी तारीख़ बाबति कुझु घुर्बल मवाद मिलियो अथमि, अणपूरो आहे, पर तब शुक्र। शेखुल रईस बु अली सीना खे अॻे फ़ैलसोफ़ मौलम अलसानी
अबू नसर फाराबीअ जो हिकिड़ो घुर्बल किताब इतफ़ाक़ सां हथ आयो त कुमाकुमी करे मस्जिद में वञी शुक्राने जा नफ़ल अदा कयाई ऐं जेकी बि ॾोकड़ वटसि उन ॾींहुं मौजूदु हुआ से सभु उन शुक्राने में ख़ैरात करे छॾियई। मूं वटि हिकिड़ो अंब पियो आहे, इहो इन किताब हथ अचण जे शुक्राने तौरु असगर ऐं अनवर खे ॾियां थो। कल्ह अनवर मुशक़तीअ खे वठी विया त तुंहिंजी मुलाक़ात आहे। थोरी देरि खां पोइ असगर अची ॿुधायो त उनखे वठियो था ॿाहिरि बाग़ पार्टीअ ते वञनि। चवनि था ॿियो जेको माण्हू मुअल्लिम सानी फाराबी खे अरस्तू खां पोइ ॿियो उस्तादु सॾींदा हुआ। चओ सो ॾियूं ॿियो जेको माण्हू चओ सो ॾियूं। अॻु अली अकबर पठान जेको चङो माण्हू हो उनखे बि खिसकाए बाग़ पार्टीअ जे मुसीबत ते मोकिले छॾियाऊं। सो मूं कल्ह सुप्रीटेंडेंट खे एहतजाजी चिठी लिखी। अज़हर खे चयुमि त ज़ुबानी वञी चओ त ॿियो मुशक़ती रखण जी ज़रूरत कान्हे ऐं पंहिंजी मानी टिकी पाण ई पचाईंदुसि, थांव ॿुहारी बि पाण ई कंदुसि। कुझु देरि खां पोइ असगर चयो त अनवर मुशक़ती वाट में गॾियो। माड़ीअ वारा चवनि था त फ़ैसिलो असां बदिलायो आहे, अनवर जो नालो बाग़ पार्टीअ मां काटियो अथऊं। चिठी ॾियण जी ज़रूरत कोन्हे। अनवर मुशक़ती ॾिसजे ठीकु माण्हू थो। अख़बार अञा कान मिली आहे पर अख़बार में हूंदो बि छा। ख़ैर वेठे खां वॻंदी भली, बुख में बसर बि सुठो, क़ैद में उहे अख़बारी चीथड़ा बि गनीमत। सोरले जो शाह ते किताब हिकु फ़लसफ़े जो मुसविदो ऐं हिंदुस्तानी ऐं एशियाई अदब बाबति मज़मून गॾियो वारे वटी सां पियो पढ़ां। मज़ेदार ख़बरूं आहिनि, कुझु ख़त लिखणा आहिनि। परवेज़ सालिह सलाम मोकिलिया आहिनि। टिंडड़ा पाशूअ जो ख़त कोन आयो आहे। टिंडड़ा पासू अयाज़ लतीफ़ 26/6/1983 ईस्वी। अॼु सुबुह जो दिल्लीअ तां वाइलनि ते राग सिंधी भेरवी ॿुधमि। चइबो घटि में घटि हिकिड़े राग ते त असांजो बि नालो आहे। शिमले रेडियो तां पहाड़ी गीत ॿुधमि, वणिया। काल्ह राज बेगम दिल्लीअ तां कश्मीरी कलाम ॿुधाया हुआ, उहे बि वणिया। अॼु सुबुह सां अनवर मुशक़तीअ खे वरी वठी विया आहिनि ऐं वरी सुप्रीटेंडेंट खे लिखियो अथमि त हिन खे छॾियो, ॾिसूं त छा थो थिए। सुप्रीटेंडेंट खे ऐं वॾे डॉक्टर खे कल्ह पेर जी मोच जी सही इलाज न थियण जो लिखियो अथमि। भाया तो तंग थींदा। हालांकि मुंहिंजी पॉलिसी कंहिंखे बि अजायो खत करण जी कान्हे। हर ॻाल्हि ऐं हर शइ हद अंदरि क़ाइमु रहंदी, उन खां ॿाहिरि वञिबो त उहा बदिलजी वेंदी। पर जेल में डॉक्टरनि जी रवश दुरुस्त कान्हे। एहतजाज न कबो त मथे ते चढ़ी वेंदा ऐं ॻाल्हि ई कान ॿुधंदा। भले ॻाल्हि न मञीनि पर खेनि मालूम हुअणु घुरिजे त आउं लापरवाही बर्दाश्त न कंदुसि। एहतजाज ऐं सहप विच में हिकिड़ो नाज़ुक तवाज़ुन हालतुनि मुताबिक़ दुरुस्त हालत में क़ाइमु रखिणो आहे। उहो तवाज़ुन हालतुनार पियो बदिलबो ऐं दुरुस्त कबो। 10/7/1983 ईस्वी। नहीं आवणा वो तेरे अंगणा नहीं आवणा, न अचबो रे तुंहिंजे अंगण ते न अचबो। शिमले तां पहाड़ी गीत वेठो ॿुधां। उहो गीत ॾाढो सुहिणो ॻायाऊं। तुंहिंजे घर अचां थो त तूं ॻाल्हाई नथी, मुंहिंजे घर वटां लंघी त पेर कोन भरे अची। तंहिं करे नहीं आवणा तेरे नहीं आवणा। भारत जे हिमाचल प्रदेश ऐं जम्मू पाकिस्तान जे पोठोहार जा पहाड़ी गीत बि असांजे जबल ऐं थर जे गीतनि जहिड़ा ॾाढा मिठा ऐं सुरीला आहिनि। उन्हनि में ॻाल्हियूं बि असां वारनि गीतनि जहिड़ियूं सादियूं ऐं कुर्बाइतियूं थियनि। पाकिस्तान में मलका पुखराज ऐं धीणस ताहिरा सैद जा कुझु पहाड़ी गीत लाजवाब आहिनि। घटि हिते जा पंजाबी ऐं सराइकी लोक गीत बि कोन्हनि, केतिरा ई ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। हिंदी गीतनि जहिड़ा। अनवर वेंझण लाइ पाणी पियो गरम करे, ॾींहुं उथण सां ई गरम थी वियो आहे। हालांकि अञा ख़ैरनि सां मस सुबुह आहे। 2-3 ॾींहं ॾाढा मींहं पिया आहिनि। 3-4 ॾींहुं हथ जहिड़ा वॾा गड़ा किरिया ऐं ज़बरदस्त तूफ़ान आयो। वण ॼण पहाड़ां ते पटिया। काल्ह जनरल अस्पताल वठी विया। पेर में जेका मोच आई उन मां सूर अञा सफ़ा कोन वियो आहे। देरि सां वियासीं। सिविल अस्पताल ज़रे घटि ख़ाली हुई। एक्सरे करण वारे पुछियो, वकील साहब सियासत तव्हांखे महांगी कान पई आहे? पुलिस गार्ड जे इंचार्ज टोकियुसि त सियासी माण्हूअ खां उहो सुवालु कोन पुछिबो आहे। नाराज़ थींदा आहिनि। मूं चयो बिल्कुलु ज़रूरी सुवालु आहे। नाराज़ थियण जी हिन में का ॻाल्हि ई नथी थी सघे।
सियासत वाकई महांगी पए थी ऐं मूंखे बि काफ़ी महांगी पई आहे, पर के सुठियूं शयूं या ॻाल्हियूं पसो पेश ॾाढियूं महांगियूं पइजी वेंदियूं आहिनि। के महांगे में महांगियूं शयूं वरी पसो पेश ॾाढियूं सस्तियूं साबित थींदियूं आहिनि। माण्हुनि जी ख़िदमत करणु सियासी मैदान में असां पंहिंजी नौकिरी ऐं ड्यूटी करे ॿोले खईं आहे। पघार असीं भायूं था जहिड़ी असांखे मिले थी अहिड़ी कंहिं ॿिए खे भाॻनि सां मिलंदी हूंदी। उजूरो रुगो पैसनि जी सूरत में त कोन थींदो आहे। अॻे ज़माने में पघार में पैसनि बदिरां अन्न कपिड़ा वग़ैरह मिलंदा हुआ। धराड़नि खे बोईअ में गऊं या गाबी जो चोथों पेर मिलंदो हो। साॻीअ तरह उजूरे जा ॿिया क़िस्म थी सघनि था। इज़त, मुहबत, शौक़ जी पूरत, पंहिंजनि प्यारनि माण्हुनि जो बचाव ऐं सुख, प्यारनि ॻाल्हियुनि जी कामयाबी वग़ैरह वग़ैरह। हिकिड़े खे ॿियनि जी ड्यूटी ॾुखी लॻंदी या कान वणंदी, ॿियनि माण्हुनि खे टे जो शौक़ु ख़राबु या फज़ूल लॻंदो, पंहिंजी पंहिंजी सोच आहे। मसलन मूं ऐं तो लाइ पुलिस वारे जी ड्यूटी नाक़ाबिले बर्दाश्त अज़ाब आहे। हिननि लाइ इस्पताल या कोर्ट में ज़िंदगी बर्बाद करणु वाहियात ॻाल्हि आहे। हर ड्यूटीअ में पंहिंजे पंहिंजे क़िस्म जा फ़ाइदा ऐं नुक़सान ऐं ख़तरा ऐं सख़्तियूं थियनि थियूं। सो असीं बि पंहिंजी चूंडी ऐं ॿोले खयल ड्यूटीअ सां वास्तो रखंदड़ तकलीफ़ ईअं हली चली करे वठूं था जीअं ॿियनि ड्यूटियुनि ऐं धंधनि सां वास्तो रखंदड़ माण्हू तकलीफ़ खे ख़ैर जहिड़ी ॻाल्हि करे वठनि था। भायां थो त ॻाल्हि कुझु कुझु सम्झ में आयसि, न त हूअ मूं ते ॾाढो क्यास पे खाधाई ऐं मूंखे फज़ूल क़ुर्बानीअ जो मुजस्मो पे सम्झाई। गुज़िरियल हफ़्ते खां वरी आलमी अदबी तारीख़ जो किसो खयों अथमि। संस्कृत, चीनी ऐं यूनानी अदब जी तारीख़ ते 2-3 भेरा नज़र विधी अथमि। कल्ह खां लातीनी अदब जी तारीख़ जो मुख़्तसर अहवालु वेठो पढ़ां, अध में छॾियो अथमि। अॼु पुॼाइबो। मज़ेदार ख़बरूं आहिनि। उहे अदब 2000 साल अॻु जंहिं मंज़िल खे रसियल हुआ, उनखे पहुचण लाइ असांखे 200 साल ॿिया लॻनि त अजब कोन्हे। बहरहाल वारा ॼमारा आहिनि, असांजो वारो ज़रूरु अचिणो आहे। हर हाल में ईंदड़ महीने ज़िया खे पंहिंजो ढांचो ज़ाहिर करिणो आहे। छा हूंदो? अवाम जे हक़नि, आज़ादियुनि ऐं मफ़ादनि ख़िलाफ़ साज़िश जूं उहे साॻियूं पुराणियूं कोड़िकियूं हूंदियूं। बहरहाल हिकिड़ो विर छॾे ॿिए में दाख़िल थियणो पवंदुनि। जिदोजहद जारी रही त ही दौर पसे पेश पाकिस्तान जे अवाम खे सुजाॻ करण में तारीख़ी रोल अदा करे सघे थो। मज़हब जे आड़ में सदियुनि खां थींदड़ मकर ऐं ॾाढायूं जेतिरो हिन दौर में बेनकाब थी सघनि थियूं ऐं थियनि पयूं, ओतिरो अॻु हिन मुल्क में कोन थी सघियूं आहिनि। हीउ दौर मज़हब जे नाले खे जो नाजाइज़ तबक़ाती ऐं क़ौमी मफ़ाद हासिल करण लाइ तलवार तौरु कमु आंदो पियो वञे। उन तलवार खे मुॾो ऐं निकमू करे सघे थो, बाक़ी वटनि रहंदो छा? शायदि राव रशीद, शेख रफ़ीक, ज़िया भट्ट वग़ैरह नज़रबंद थी विया आहिनि। शायदि मार्शल लॉ में न पर MPO में ॾिसजे घणा ॾींहं था रहनि। मूं सुप्रीडेंट खे लिखियो त हिते जेकी 2 साल रहियो आहियां, तन मां घच वक़्तु आउं अकेलो रहियो आहियां। ॿिया सियासी कैदी हमेशह पाण में गॾु रहिया आहिनि। मूंखे बि ॿियनि सां गॾु रहाए। कल्ह डिप्टी ॿुधायो त जिते हू रहनि था उते ॿिए वधीक माण्हूअ जे रहण जी गुंजाइश कान्हे। चयोमांसि 7 नंबर बारक मां ॿिया गैर सियासी B क्लास कैदी उते ऐं हिन वार्ड में रख ऐं असां सभिनी खे गॾे उते रहाए। त माठ थी वियो, शायदि न रहाइनि। ख़तनि मां को बि कोन आयो। रफ़ीक ऐं शाकिर शाह खे साहिवाल जेल बदिली कयऊं। शाकिर शाह वियो, रफ़ीक पाण खे रिटायर करायो। फ़िलहाल हर शइ दरम बरम आहे। 3 जोड़ा कपिड़नि जा सिबजी आया, अॻियां जोड़ा सभु फाटी विया आहिनि। फ़िलहाल लय थी वई। हिकिड़ो जोड़ो पाए मुलाक़ात ते वियुसि परवेज़ जे। 2 रखिया आहिनि। ईद लाइ गोश्त, सयूं, चांवर घुराया अथमि। गिहु खंडु अॻे ई आहिनि। हक़ीक़त में मूं लाइ कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे, पर अनवर ऐं असगर खे त ईद कराइणी आहे। मतां को उड़ियो थुड़ियो ॿियो बि अची निकिरे। अनवर ख़बरूं वेठो करे, साईं आउं 8 साल फ़ौज में रहियो आहियां। मुंहिंजा माइट अञा बि बांग्लादेश में आहिनि। मूंखे ख़बर आहे त उते पंहिंजे मुस्लमाननि छा कयो। मुंहिंजो मामू चटगांग में आहे, उते शादी करे वेठो आहे। ज़ाल खे कलमू पढ़ाए साणसि शादी कयाई। अॻु तिलक हणंदी हुई। पाण जहिड़ी कणिक रंगी आहे। मामे जो उते रेल जा पुर्ज़ा तयारु करण जो कारखानो हो। शुरूअ में 2-3 महीननि में 2.5 लख जो बंगलो ठाराए वरिताई। पोइ कमाई घटिजी वई।
लड़ाई लॻी 71 वारी। उन जे करे उते पंहिंजा मुस्लमान जेका बंगाल में ॾिसंदा हुआ असां खणियो वठंदा हुआ, कन जा त बुबा वढियो छॾींदा हुआ। पोइ हिननि खे बि हितां वारनि मां जेको हथु अचे तंहिंखे खूह में उछलाए मथां छिपूं किराए ख़तमु करे छॾीनि। मुंहिंजा ॿिया बि माइट हुआ, बर्मा रस्ते भॼी आया, के त बर्मा में ई रही पिया। गुज़िरियल साल बंगाली मासी आई हुई, बंगाली मामी आई हुई, तिलक हणी आई, चयोसीं त हिते उहा रस्म कान्हे, हाणे उहे तिलक छॾियो। पोइ छॾे ॾिनाई, थोरी पंजाबी सिखी, न त ॻाल्हाए या उर्दू या बंगाली। मामा जन खे बंगाली अचे, पोइ मोकिलाए विया। मामी खे वतन जी सिक लॻी, ससु खे चयईं अम्मा हाणे माइट था यादि अचनि, मोकल ॾे। ऐं हिन साल नानी नुंहुं ऐं पुट सां मिलण लाइ चटगांग वेंदी। असीं गिलगित में हुआसीं त उते वारा बि असां वारनि हमराहनि मां बेज़ार, चए असां जूं न्याणियूं था ताड़ीनि। रस्ता ॾुखिया, तिर जो फ़र्क़ु थिए त 1000 फुट हेठि खाईअ में, पर छा कजे, खाधो ऐं एम्यूनेशन सप्लाई करण लाइ उन्हनि रस्तनि तां हलणो थिए पियो। के ड्राइवर किरंदड़ गाॾीअ मां पाण ट्रपा ॾियो लहियो वञनि, पुठियां मुसाफ़िर ख़तमु। असांजो हिकिड़ो कमांडर हो त हिकिड़े कैप्टन जे हादसे खां पोइ आर्डर ॾिनो त ड्राइवर खे सीट सां ज़ंजीर हणी ॿधी छॾियो, त जीअं जेकॾहिं हादसो करे त पाण मुसाफ़िरनि सां गॾु हुजे, भॼी रुॻो पाण बचाए न वञे। थियण बि ईअं खपे। ॾिठमि त अनवर जो ख़्यालु आहे त बंगाली सभु हिंदू आहिनि, उन करे हिते वारनि खे मुस्लमान ऐं हुननि खे बंगाली पे सॼाई। तालीम शायदि उहा मिलियल अथनि त मुस्लमान रुॻो पाण आहियूं, ॿिया मुस्लमान सॾाईंदड़ सभु काफ़र आहिनि। ख़बरूं ॿुधजनि। अॼु सुबुह जो BBC तां ॿुधमि त हिकु चाड़जी साम्राजी छाड़ती हुकूमत सां मुक़ाबिलो कंदड़ सदर गोकोनी जे फ़ौज हिकु अहम शहर ते कब्ज़ो कयो आहे। 2 अमरीकी सफ़ीर एल सल्वाडोर जे इनक़लाबियुनि सां ॻाल्हियुनि जी कोशिश में रुधल आहे, अञा कामयाबु न थियो आहे। अलाए नाटक पिया कनि, अलाए सच। 3 अमेरिका जे पाड़ेसरी 13 लातीनी मुल्कनि संदन इलाइक़नि में ॿाहिरीं दस्त अंदाज़ीअ जी मज़म्मत कई आहे। 4 चिलीअ में हुकूमत ख़िलाफ़ जिदोजहद ज़ोर आहे, मतिलब त सुठिड़ियूं ख़बरूं आहिनि। काल्ह मज़दूरनि जे बैन अल-अक़वामी तंज़ीम जे रिसाले में इसराइली वकीलियाणीअ फेलिशा लेंगर जो मज़मून पढ़ियुमि। उनवान होसि, असांजो मुक़दस फ़र्ज़ आहे त फ़लस्तीनी क़ौम जे हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी ख़तमु करियूं। इसराइली वकीलियाणीअ अंगनि अखरनि सां अक़वाम मुतहदा जे मंशूर ऐं मुआहिदनि जे क़ानूनी हवाले सां साबित कयो आहे त संदन हुकूमत इंसाननि जे मुहज़िब क़ानून खे ओरांगे पाण खे मुजरिम साबित करे रही आहे। हिन संदन हुकूमत खे जन बैन अल-अक़वामी मुआहिदनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण जो मुजरिम ठहिरायो आहे। तन में 1907 ईस्वीअ वारी हेग कन्वेंशन, 1949 ईस्वीअ वारी चौथीं जनेवा कन्वेंशन, जंहिंमें जंग जे ज़माने ते शहरुनि जे बचाव जो फ़र्ज़ु रखियलु आहे, ऐं 1948 ईस्वीअ वारो यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स, इंसानी हक़नि वारो आलमी पधरनामो बि शामिल आहिनि। इसराइली वकील साहिबा वरी ज़िमेदारीअ सां इसराइल जी समूरी तारीख़ जे ज़ुल्मनि जो कचो चिठो पेश कयो आहे। माई फेलिशा दुनिया जे माण्हुनि खे अपील कई आहे त हू संदसि मुल्क जी हुकूमत जे ज़ुल्मनि जो ख़ात्मो आणण लाइ जिदोजहद कनि। चइबो त अमेरिकियुनि वांगुरु इसराइली अवाम बि पंहिंजी हुकूमत जे फ़लस्तीन ख़िलाफ़ खरमस्तियुनि जे ख़ात्मे लाइ मैदान में अची वियो आहे।